हानिया आमिर जी एक वीडियो वायरल थी है जंहिंमें हू वॾी तवानाई सां डांस कंदे नज़र अचे थी। इन मौके ते सबूर अली बि साणसि गॾु आहे ऐं इहा वीडियो ताज़ो हिक शादी तकरीब में अक्सबंद कई वई आहे। सबूर अली सां गॾोगॾु इहा वीडियो केतिरनि ई फनकारनि शेयर कई आहे ऐं इन जो सबबु हानिया आमिर जी बिजलीअ जहिड़ी परफॉर्मेंस आहे। हानिया आमिर फिल्म मेकर वजाहत रऊफ़ जे पुटनि सां भारतीय फिल्म RRR जे एवॉर्ड माणींदड़ गाने नाचो ते ज़बरदस्त अंदाज़ में परफॉर्म कयो आहे। सोनहरी रंग जे चोली शरारे में हानिया आमिर जे मुनफरिद अंदाज़ ऐं संदसि एनर्जी वारी डांस सभिनी खे मोहे विधो आहे। हानिया आमिर सर्कस फिल्म में रणवीर सिंह ऐं दीपिका पादुकोण ते अक्सबंद कयल गाने करंट लगा रे ते बि परफॉर्म कयो। डांस फ्लोर ते हानिया ऐं वजाहत रऊफ़ जे पुटनि आशिर ऐं नायल खां सवाइ यासिर हुसैन ऐं शाज़िया वजाहत बि परफॉर्म कयो। तकरीब में फरहान सईद गानो गायो। इन मौके ते हानिया आमिर ख़ासि तौर ते कैमरा में एंजॉय कंदे नज़र आई। उमर मुख्तियार जी शादी ते किंज़ा हाशमी, सबूर अली, यासिर हुसैन, ज़ावियार नोमान, शर्मिला फारूकी, नादिया खान समेत ॿियनि बि शिरकत कई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk